मामा साईं तपेदार साहब आयो आहे। अचो अचो तपेदार साहब, मूंखे तव्हांजो इंतजार। वेहो। मेहरबानी रेस वॾा, इहा मुंहिंजी खुशनसीबी आहे जो अवां मूंखे मुलाक़ात जो शरफ़ बख़्शियो आहे। तपेदार साहब, छो था गुनाहगार? मां त क़ौम जो ख़िदमतकार आहियां। मुंहिंजे बंगले जा त दरवाज़ा मिस्किननि लाइ खुलियल हूंदा। तव्हां त वरी बि तपे जा मालिक आहियो। मूं त शमीर खान खे चयो हो त तव्हां खां को वक़्तु वठे त तव्हांजी का वॾी पार्टी कयूंसि, पर तव्हां हो बिज़ी माण्हू वक़्तु ॾेई न सघिया हो। न रेस वॾा, मां अवां जो ख़ादिम आहियां। अवां खे पार्टी ॾियण जी तकलीफ़ कोन ॾिनमि। हुकुम कयो रेस वॾा। मुंहिंजे वस में कमु हूंदो त मां ज़रूरु कंदुसि। तपेदार, हर वॾे कम में फ़ाइदो बि हूंदो आहे त थोरो रिस्क बि हूंदो आहे। हुकुम त कयो रेस। तपेदार साहब, तव्हांजे तपे में सरदार शाह ज़मान जी जागीर आहे। उन्हीअ में मुंहिंजे भाणजे शमीर जो बि हिस्सो आहे, पर सरदार शाह ज़मान शमीर जे हिस्से जी ज़मीन पंहिंजे नाले कराए छॾी आहे। तपेदार साहब, मां चवां थो त शमीर खे उहो हिस्सो मिलणु खपे। सही आहे त सुठी ॻाल्हि आहे, पर इन सिलसिले में मां छा थो करे सघां? जेकी शमीर जे वाल साहब जी हिस्से जी ज़मीन जेकी शाह ज़मान फेर फेर करे पंहिंजे नाले करे छॾी आहे, मां चवां थो त उहा ज़मीन वापसि शमीर जे नाले करायो, त जीअं हिन यतीम खे पंहिंजो हक़ मिलणु खपे, न त वॾो गंद थींदो। अवां जो हुकुम अखियुनि ते, पर इहो कमु ॾाढो ॾुखियो आहे। शमीर जे वाल साहब जी ज़मीन शाह ज़मान जी ख़रीद चल आहे। हाणे उहा ज़मीन शाह ज़मान जे मर्ज़ीअ खां सवाइ ॿिए कंहिंजे नाले नथी थी सघे। तपेदार साहब, हे चेक आहे, मुंहिंजे नाले ते आहे। तव्हां हिन में जेकी बि रक़म भरणु चाहियो भरे सघो था, पर इन खां अलावा जे तव्हांखे कंहिं ॿी शइ जी बि तलब हुजे तव्हां घुरी सघो था, पर इहो कमु तव्हांखे हर हाल में करणो पवंदो, छो जो बंगल खान इनकार जो आदी न आहे। पर रेस वॾा, पर कुझु बि न। इहा बि मूंखे ख़बर आहे त तुंहिंजा ॿार केॾी महिल स्कूल वेंदा आहिनि ऐं केॾी महिल वापसि ईंदा। औलाद त सभु खे प्यारो आहे। तपेदार साहब, अवां मूंखे धमकी ॾेई रहिया आहियो? मूं त कई फने खां अॻुवा करे उन्हनि खां भुंग वठी उन्हनि खे छॾियो आहे। तूं त का शइ ई कोन्हे। तूं चवां त ॿार मासूम रहा, उन्हनि खे त अॻुवा करण में मूंखे का बि तकलीफ़ कान थींदी। तव्हां ईअं नथा करे सघो। मां गैर कानूनी कमु नथो करे सघां। मां तोखे 2 ॾींहनि जी मोहलत थो ॾियां। 2 ॾींहनि जे अंदर में इहो कमु थियणु खपे। जे इहो तूं असांजो कमु कंदे त माला माल थी वेंदे, न त बहितर तूं असांखे ॼाणी थो त असां केतिरा ख़तरनाक माण्हू आहियूं। हाणे इजाज़त ॾियो बबुल खान। भाणजे, सिकंदर साहब खे दरवाज़े ताईं छॾे आ। साहु सदगो कहीं रेसे देवदास लगी पई है गुलाबी जोड़े में। अज ते घर ॼण खाइण थो अचे। शमू जी कमी शिदत सां महसूस पई थिए। हाय, शमू तवा के सुञ करे हलियो वियो। इन मोहन डॉक्टरनि खे त इलाज करण ई कोन थो अचे, मरीज़ जो त ख्याल ई कोन था कनि। सॼो ॾींहुं हिन नर्सुनि खे कमरे में विहारियो वेठा आहिनि गुलाबी जोड़े में। गुलाबी केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि। शमू खे अञा होश छो नथो अचे? रेसियाणी, मुंहिंजी सलाह मञो, इन शमू जो इलाज ॿाहिरि मुल्क मां करा। अॼु असांजा हितां जा डॉक्टर हूं त खंघ त लेस ज़ुकाम जी गोरी ॾेई छॾींदसि। इहो होश में कॾहिं कोन ईंदई।
पए थी ॿाहिरि खणी वञीसि गुलाबी जोड़े में। ॿाहिरि मुल्क इलाज त आहे, पर इलाज लाइ एतिरो पैसो बि त हुजे न। दरिया खान वटि का पैसे जी कमी आहे छा? बस कर मुझी भेण, शायद असांजी किस्मत में खुशियूं त लिखियल ई न आहे। अॼु मीरा मां बस कई मां हाणे बुल में बि ख़ुशियुनि जो ख्वाब न ॾिसंदसि। ज़ालिमनि जो असां कहिड़ो ॾोह कयो आहे? जमाल त बेगुनाह आहे। अमीरनि जे गुनाहनि जी सज़ा असां ग़रीबनि खे छो थी मिले थी? छो ससी, शायद अमीर गुनाह करण जे लाइ पैदा थिया आहिनि ऐं ग़रीब उन्हनि जे गुनाहनि जी सज़ा भोगण जे लाइ। इन छो आहे अदी? इहो इंसाफ़ त न आहे। उहो इन करे ससी जो कानून ठाहिण वारा अमीर आहे। जेकॾहिं इंसाफ़ या काज़ी ग़रीब हुजण हा न त शायद असां सां ईअं न थिए हा। अदी मां निभागी आहियां। मां पंहिंजी भेणनि जो सिर खायो अथमि ऐं हाणे जमाले जी ज़िंदगी आज़ार कई आहे। अदी मूंखे जीअण जो को हक़ न आहे। मां निभागी आहियां, निभागी। न सची इएं न चओ। तूं त सभागी ऐं सदोरी भेण आई जिन असांजी ज़िंदगी ज़हर कई आहे न। अलाह कंदो त उन्हनि जे नसीब में बि ख़ुशी कॾहिं न ईंदी। अदी मां निभागी आहियां। मूंखे ज़हर आहे न त मुंहिंजो निभाग हिन घर खे लॻी वेंदो। मूंखे मरण घुर्जे अदी, मूंखे मरण घुर्जे। न ससी, तूं मीरा जी भेण आहीं। तूं जीअंदी ऐं सूरत सां मुक़ाबिलो कंदी। हिकु ॾींहुं इहे सूरत सड़ी खाक थी वेंदा। असांजी ज़िंदगी में ख़ुशियुनि जा गुलाब ज़रूर फुटंदा। अदी इहे कॾहिं बि कोन थींदो। असांजी हयाती कंडनि जी सेज आहे जंहिंमें कॾहिं बि गुलाब कोन फुटंदा। सॼी हयाती असांजो रूह ईअं ई रहंदो। ससी
हिम्मत ना हार, अल्लाह ते भरोसो रख, तू वॾो कार साज़ आ। सरदार साईं, जमाल बेकसूर है। दुनिया की खबर है तो जमाल कदे मखुब ना है मारी। वो पुलिस रो कहर छो कयो? खुदा बख्श, मां जाना थो तो जमाल सा नाइंसाफी थी आ। इन सूबेदार खे त मां सुख सां जीअण कोन ॾींदुसि। ॾिसजांइ, मां इहा बि जांच करे रहियो आहियां त सूबेदार कंहिंजी जुर्ज ते इहो कमु कयो आहे। सरदार साईं, जेको थियणो हो सो तो थी वियो, पर हाणे मुंहिंजे पुट खे आज़ाद करायो। हू ॿार आहे, बाबल साईं मासूम आहे। जेल जी मुसीबतूं बर्दाश्त कोन करे सघंदो बाबल। खुदा बख्श, तुम्हारे ने पुट जमाल खे का भी तकलीफ़ नहीं थी। ऐं घणो वक्त तुम्हारो पुट जमाल जेल में न रहंदो, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। ऐं हा, मां न चोटीअ ज़ोर लॻाए हुनखे आज़ाद कराईंदुसि। तूं बेफ़िक्र थी खुदा बख्श। सरदार साईं, तीन दुनिया में हिकिड़ो पुट अथव। हाणे हुन खां सवाइ मूंखे घर खाइण थो अचे। वारो कर बाबल साईं, वारो कर का वावड़ कर बाबा। असांजो अवां खां सवाइ ॿियो को बि वारो न आहे। खुदा बख्श, मां सभु सम्झां थो, ॿार न आहियां, 7 राजनि जो सरदार आहियां। ये समझो, जमाल तुझो पुट न, पर मुझो पुट आ। मां तुझी कैफियत खे ॼाणियां थो, पुट जो ॾुख छा थींदो आहे। हाँ सरदार साईं, बेशक तव्हां मिस्कीननि जा मददगार आहियो। त पोइ मूं ते भरोसो कर खुदा बख्श। मां इन सूबेदार सुखे खे अहिड़ा ॾुख ॾींदुसि, जीअण जंजाल करे छॾींदुसि। सम्झे छा थो पंहिंजो पाण खे टके जो सूबेदार? तव्हां ते ई भरोसो आहे सरदार साईं। त पोइ हाणे तूं बेफ़िक्र थी वञ। ऐं हा, मूंखे का खीर पती कड़क चांहि पीआर। वालेकुम अस्सलाम। कर खबर मंजूर है? का खबर पई? हाँ दिलावर साईं, खबर पई आहे त इहो सॼो ममण बहादुर खान मचायो आहे ऐं जमाल खे बि उन्हें गिरफ़्तार करायो आहे। हाँ मंजूर न, बहादुर में एतिरो कम ई न आहे सूबेदार सुखे के एतिरो मजबूर करे जो सूबेदार सुखियो सरदार शाह ज़मान जे अॻियां हुन जे माण्हूअ खे गिरफ़्तार करे वञे। इहो कम के वॾी ताक़त जो आहे, अहिड़े तेड़े जी जाइ न आहे। दिलावर साईं, तू बहादुर खे घटि न समझ। दिरा खान जा वास्ता MNA MPS आहिनि, इहो कम दिरा खान ई करायो हूंदो। ये सियासतदान जेकी इलेक्शन जी मौसम में ॿाहिरि निकिरंदा आहिनि, इलेक्शन थियण खां पोइ ज़ाहिर कोन थींदा आहिनि। त पोइ दिलावर साईं, मां ॿिए पासे बि जांच कयां थो, ख़बर पइजी वेंदी। जल्दी जांच कर मंजूर। जेसी ताईं असुल ॾुआरी नथो मिले, असां का बि कार्रवाई नथा करे सघूं। जिन भेण ससुई जो घर उजाड़ियो आहे न, मां उन्हनि जी ज़िंदगी बर्बाद करे छॾींदुसि।
जेस ताईं असुल ॾोहारी मिलन तेस ताईं हथ ते हथ रखी वेहण मां कहिड़ो फ़ाइदो? त पोइ छा कयूं? तेस ताईं ॾियूं था सूबेदार सुखे खे साटो, पोइ मरे या बचे। हा मंज़ूर, हिन सूबेदार जो दिमाग़ बि ॾाढो ख़राब थी वियो। हाड़ रखीस मंज़ूर, हिन सूबेदार सुखे मथां असां जूं कोलिन जी रहमत यूं रत में ॻाढ़ो। सूबेदार जी ख़बर सेकंडनि में पइजी वेंदी दिलावर साईं। त पोइ जांच कर, जल्दी कर, ॾियूं था सूबेदार खे साटो। ठीकु आहे दिलावर साईं, हाणे मां हलां थो, संगत इंतज़ार में हूंदी। ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे। असरा जड़ी कचे तोरी पके मोजा फकीर फिरंदा था वतन पिया। ओ मां चवां थी ज़रीना त इन्हे छोरीअ ससुरीअ जो पेरो निभागो थई, वॾी निभागी थई छोरी। न इहे पाण सुख सां जीअंदियूं, न कंहिं ॿिए खे ई जीअण ॾींदियूं। अदी बसरा बस छा कयां, इन्हनि चंडनि छोरियुनि मां अची फाथी आहियां। न इन छोकिरियुनि खे घर मां कढी सघां थी, न ई पाण घर मां निकिरी सघां थी। ज़रीना करे त करे छा? ज़रीना अलाए सच्चा अलाए कूड़ा, पर माई वॾनि खां वठी ॿुधंदा आया आहियूं त जेको बि तरणो निभागो हुजे न, उनजो पेर ॾंभबो आहे। हा दी बसरा, मूं ॿुधो बि आहे, पर मां आहियां अकेली, ही छोरियूं टे आहिनि, मूंखे पेर ॾंभड़ी कोन ॾींदियूं। जे ज़रीना तू इहो कमु करे थी विझे त अंदर बि ठरी पवंदी, घर बि ठरी पवंदी, ऐं इन छोरीअ तो निभाग बि लही पवंदी। चङी सच थी, पर छा कयां, ममड़ियूं मूंखां सघियूं आहिनि। मां चवां थी त कीअं बि करे हाशिम खे राज़ी करे हिन ॻाल्हि ते ॾेस ॿ टे ॾंभ। ईअं न थिए जो हाशिम वरी मूं ते ॾमरजी पवे। न को ज़रीना, तुंहिंजो हाल ई कोन्हे। भाई हाणे पीरी अचे थी ठही त बि अकुल कोन सिखी, तव्हांजे मुड़ुस खे मुठ में करे न सघियां। माॾे ॾिस कीअं बेगे खे लताड़ियां थी पई, आराम जो पुछे कीअं मुठ में कयो थमास। अदी बसरा शाबस थे, बेगे खे बि तूं मुड़ुस थी चवीं? वरी इन फिडे खे हाशिम सां थी भेटी, कुझु थिए ई कोन थो। वरी ना मुड़ुसनि जा कद कोन कशबा आहिनि, कहिड़ो बि हुजे, पर मुड़ुस मुड़ुस आहे, सिर जो ताज आहे। पर इन्हे सिर जे ताज खे आङुरनि ते नचाइण कंहिंजो फन हूंदो आहे। हाणे तूं बि पाण खे ज़ाल ज़ाइफा थी समझे। मुड़ुस पंहिंजो मुठ में कोन थो थिए, वरी मूं ते थी ठठोल करे पई, बेगे खे घटि थी चए पई। लख दफ़ा सुधरियल आहे बेगो, वरी बि चङनि खां चङो। तूं नाराज़ न थी अदी, मूं तो मिड़ी ॻाल्हि कई, तूं वेठ मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे थी अचां। अरे ज़रीना, चांहि न पीआरे हा न त भाई मां बि सफ़ा नाराज़ थी वॼायां, पर खीर आहे पीर, जे पीआरे थी चांहि त कर महिरबानी, वॾो कंदी पोइ थी वञां पई। हा तूं वेठ, चांहि ठाहे खणी थी अचां। हा हा तो छा समझो आहे बंगल खान खे त मां तोखे मिंथू कंदुसि, तोखे सिफारिशूं कराईंदुसि? न, बंगल खान सिफारिशूं करणु सिखियो न आहे, हुकुम हलाईंदो आहे, सिर्फ़ हुकुम। नहीं सर, तव्हांजो त कमु थी वियो न। ख़ामोश। सूबेदार सुखिया बिना इजाज़त न ॻाल्हाईंदो कर, इजाज़त वठी पोइ ॻाल्हाईंदो कर, न त वॾो गंद थींदी। बंगुल खान जी बादशाही में बंगुल खान जी इजाज़त खां सवा कंहिंखे ॻाल्हाइण जी ताक़त न आहे हूंदी। बेसोदा सूबेदार गरीब माण्हू आहे, सरदार शाह ज़मान खां टिजे थो, इन्हीअ करे शादीअ जे रंग में भंग न विधाई। सरदार शाह ज़मान पंहिंजो पाण खे वॾो तीसवार खान थो समझे। दिलावर ऐं हाशिम खान जी हुशियत ते बंगुल खान जे डांद सां मेल थो कराए। हाणे जमाल खे छॾाए ॾेखारे शाह ज़मान त ख़बर पवे। वैसे मां हिकिड़ो अर्ज़ु कयां? चुप करे पी, तोखे चवण ते इजाज़त न आहे।
बेसोदा हाणे खणी सूबेदार जी इंतजा ॿुधो। आ शेरू तू खणी चई तो ॿुधूं था। आ सूबेदार सुखिया छा थो चई? रईस वॾा, मां तव्हांजे हुकुम ते जमाल खे गिरफ़्तार करे उन जो 14 ॾींहंनि जो रिमांड भी वठी छॾियो आहे। हाणे त मुंहिंजे मासूम पुट खे मुंहिंजे हवाले कयो न। शेरू सूबेदार खे छा थियो आहे? असां खारेल आहियूं, चोर आहियूं, बदमाश आहियूं, गुंडा आहियूं, छा आहियूं जो तुंहिंजो मासूम पुट तुंहिंजे हवाले कयूं? वॾा असां ग़रीब ते रहम कर यार, तुंहिंजो पुट असां वटि न आहे। रेस वॾो सियासत खे बारो सम्झंदो आहे। रेस ते एॾो वॾो इल्ज़ाम न हण। सूबेदार तुंहिंजे पुट जी बाबा मूंखे कहिड़ी ख़बर? तुंहिंजो पुट तुंहिंजे घर हूंदो, तूं फोन करे घरां पुछी त ॾिस। हा रईस, मां हाणे ई पुछी थो। हेलो, सूबेदार सुखियो थो ॻाल्हायां। सदाम किथे आहे? अच्छा घर आहे। ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे। वेसवारा सूबेदार वॾो बेवकूफ़ माण्हू आहे। पुट घर वेठो अथसि ऐं असांखे चए थो पुट आज़ाद कराए। सूबेदार सुखिया, मां बंगुल खान आहियां। मुंहिंजे कम कराइण जो तरीक़ो निरालो हूंदो आहे। मां 3 दफ़ा असेंबली जो मेंबर थी रहियो आहियां ऐं मुंहिंजा वज़ीरनि सां वॾा वास्ता आहिनि। समझी वञ, न त वॾो गंद थींदी। समझी वियुसि रईस वॾा, हाणे मूंखे सम्झण जी ज़रूरत न आहे। इहा मूंखे ख़बर आहे त हाणे सरदार शाह ज़मां मूंखे कोन छॾींदो। इहो तुंहिंजे मथे जो सूर आहे। असां हथ उगी टिशू पेपर उछलाए छॾींदा आहियूं। ठीकु आहे रईस, मां हाणे हलां।